जी नाज़रीन, असां इन वक़्तु सेवण भरिसां शहबाज़ पंपिंग स्कीम ते मौजूदु आहियूं। मां पंहिंजे कैमरामैन खे अर्ज़ु कंदुसि त हू तव्हांखे शहबाज़ पंपिंग स्कीम जा जेके हलंदड़ जेके मोटरनि तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारे। शहबाज़ पंपिंग स्कीम जेका सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, यूसी जाफराबाद, यूसी बूबक, यूसी आराज़ी, यूसी चन्ना ऐं यूसी वाहुड़ जे आबादगारनि पारां कयल एहतजाज ते नोटिस वठंदे शहबाज़ पंपिंग स्कीम जेको सो इलाइक़े जे जेके आबादगार उन्हनि लाइ जेको मंज़ूर कयो वियो। पर अफ़सोस शहबाज़ पंपिंग स्कीम जेका 15 मोटर तव्हां ॾिसी सघो था साम्हूं 15 मोटर जेके लॻियल हुआ, 15 मोटर मां सिर्फ़ु चंद मोटर हिन वक़्तु हली रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु में सिर्फ़ु 4 पंपिंग जेके मोटर जेका फ़हाल हुआ जेके हलनि पिया। हिन वक़्तु टोटल जेके आहिनि तव्हांखे स्क्रीन ते असां ॾेखारे सघूं था त टोटल 6 खां 7 जेके आहिनि मोटर हिन वक़्तु जेके आहिनि चालू आहिनि, जेके पाणी हलनि पिया था। पर इहे जेके 6 ऐं 7 जेके मोटर जेके पाणी जेके निकिरंदड़ पाणी आहे उन्हनि ते बि बासर जेके ज़मींदार आहिनि, बासर जेके वॾेरा आहिनि, बासर बोतार आहिनि, सेवण ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि जेके बोतार आहिनि उन्हनि कब्ज़ो कयो वेठो आहे। यूसी बूबक, यूसी वाहुड़, यूसी जाफराबाद ऐं यूसी वाहुड़ जा केतिरा ई जेके ज़मीनूं आहिनि, ज़रिया जेके ज़मीनूं आहिनि, हज़ारे एकड़ ज़मीनूं आहिनि, उहे ग़ैराबाद बणियल आहिनि। अफ़सोस हीअ शहबाज़ पंपिंग स्कीम मां कंहिं बि ज़मींदार खे लाभ हासिलु न थी सघियो। असां हिन वक़्तु शहबाज़ स्कीम मौजूदु आहियूं ऐं कुझु हिते जेके आहिनि आबादगार मौजूदु पिण आहिनि जेके उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे।